फर्ज़ सभिनी ते जेके बि अची वेठा आहियूं त उहो सब्र करणो आहे। जेके सब्र नथा करनि त गुरबाणी थी चए, असां नथा चऊं दरग खाया जंहिं मालिक जो तव्हां खाई पी रहिया आहियो, चवंदा तव्हांखे धिकार, हिकु धिकार में 100 लख लानत जो जुमिलो आहे। जीअं 1 करोड़ में 100 लख थींदा। दरग खाया, दरग पिया, दरग कापड़ अंग चढ़ाया, दरग शरीर ख़सम में न जे त हर ख़सम न पाया। चवंदा धिकार है बि तोखे हुजे तूं अनिक यानी मालिक खे न चए। अफ़सोस जी ॻाल्हि आहे 24 घंटा गुज़री था वञनि, कलाक जा कलाक ॾींहं बि गुज़री था वञनि, असांखे कॾहिं ज़बान सब्र चढ़े बि नथो। राति दिन दुकान ते वेही कूड़ा कसम खणूं था, साण चोरे छॾी। प्यारी साध संगत, अॼु परम पिता गुरुदेव हिन दुनिया में जेकर त न अचे हा त अॼु हे महफ़िलूं न हुजनि। हज़ारां लखां हंधनि ते अॼु प्रीतम जी जय जय थी रही आहे, जस थी रहियो आहे। जहाँ दुनिया रहंदी अञा गुण ॻाईंदी, अॼु महिमा कंदी। मां इहा वेनती करे चुको आहियां त मुंहिंजो शरीर जाने मुंहिंजो साध दिनों दिन छॾे रहियो आहे ऐं मां में तमामु इंता कमज़ोरी आहे ऐं मुंहिंजो गलो बि कमु करे नथो सघे, वरी दिलि जो मूंखे आरज़ू आहे। तंहिं करे प्यारी साध संगत, दम जो को वेसाह न आहे, सो मां सभु कुझु वसियत करे छॾी आहे। अगरि मुंहिंजो दम कॾहिं बि छुटी वञे त को बि मुंहिंजो क्रियाक्रम न करे, 12 ॾींहं यानी मुंहिंजो ॿारो करे मूंखे हिते संस्कार करे ऐं हिते ई समाधि ॾियनि। छो त असांजे लखां महापुरुषनि पंहिंजो समाधियूं यादगार आहे हिकिड़ो। तंहिं करे हिन डेरे में मां इंता सेवाऊं कनि ऐं मुंहिंजी समाधि सां हे डेरो क़ाइमु रहंदो ऐं कई प्रेमी अची करे यानी यादगार करे अचे पंहिंजो दुख हिते मिटाईंदा। त प्यारी साध संगत, मुंहिंजी दिलि भरिजी थी अचे, घणो त मां लेक्चर नथो करे सघां। तंहिं करे आख़िर असांखे उन सतगुरु जो आसरो करिणो आहे जेको असांजे ज़िंदा बि असांजो मददगार आहे, पर मरण खां पोइ बि मददगार आहे। सतगुरनि जी शेवा को उहे हथ पैर बि बेकार कयो। धर्म लोग है ना, गुर दर्श देखे परतन उन्हें अखन के भी है तो बेकार आ जेके सतगुर जे दीदार के छड़े वगैरह दीदार ने नजर कर। धर्म लोग वे कन्ना भी बेकार है जेके सतगुर जे शब्द न बुधन ऐं झूठा शब्द न जाऊं गला में लग। धर्म जेवा गुर शब्द और मंत्र जबान के भी बेकार। धर्म खाया, धर्म पिया, धर्म कापड़ अंग चढ़ाया, धर्म शरीर खसम बिन जित हर खसम न पाया। तो प्यारी सास में सो सतगुरन जो प्यार एक एकांत की साधना जो सात पुरुषन जो संग प्रभु मिलाए जन के तन के पवे न भंग। मंगल तन जी माठ में रसी रचाए रंग, परमानंद उमंग जो घटे न तन जे घर। तो प्यारी सास में अज सतगुरन जो जस घड़ी वेही भी असां बोलो तो करोड़े जग अज करजग में न तांको राजसी जग पदा, न अश्मेध जग पदा, न दान पुण्य पदा।
छो तो कर्जग में और जा थोड़ी आ, धन थोड़ो आ, जिंदगी जा ॾींहं थोरा आहिनि। इन करे संतन चया कर केवल नाम आ। सतयुग में लख साल